अमरीका ऐं इसराइल सां अमन जो ही मुनासिब वक़्त नाहे। अमरीका ऐं इसराइल खे शिकस्त ॾियण ऐं क़ीमत अदा करण ताईं न रुकंदासीं। अमरीका खे ईरान जे नुक़सान जो ॾंड अदा करणो पवंदो। ईरानी सुप्रीम लीडर मुजतबा ख़ामनाई जो बयान। ईरानी सीनियर उहिदेदार दावा कई आहे त ईरानी सुप्रीम लीडर मुजतबा ख़ामनाई जंगी पोज़ीशन ते क़ाइमु आहे। मुजतबा ख़ामनाई अमरीका सां छिकताण घटाइण वारियूं तजवीज़ूं रद्द करे छॾियूं। सुप्रीम लीडर जो मौक़िफ़ पलांद जे मामले ते इंतहाई सख़्त ऐं संजीदा आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि जाइज़ा इजलास। ॿारनि ऐं बचत ऐं किफ़ायती शुआरी जा क़दम लागू करण जो जाइज़ो। मुल्क में पेट्रोलियम शयुनि जे ज़रूरतनि मुताबिक़ मुनासिब ज़ख़ीरो मौजूदु आहे। मुल्की ज़रूरतूं पूरियूं करण लाइ दवाउनि जो मुनासिब ज़ख़ीरो बि मौजूदु आहे। इजलास खे ब्रीफिंग। वज़ीर आज़म पारां पेट्रोलियम दरामदात जी सप्लाई चेन बहितर बणाइण लाइ वधीक मुतहरिक किरदार जी हिदायत। वज़ीर आज़म जो चवणु आहे त हालतुनि जी बहितरीअ लाइ सभई लाॻापियल इदारा हंगामी हालतुनि लाइ तयारु रहनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमुण कराची में EV बसुनि जे नए रूट जो इफ़्तिताह करे छॾियो। इलेक्ट्रिक बस सर्विस जो नओं रूट गुलशन ऐं मेमार खां टावर ताईं 32 किलोमीटरनि ते बदल हूंदो। ट्रांसपोर्ट खाते पारां EV बस सर्विस जे नए रिपोर्ट जी इफ़्तिताही तक़रीब। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमुण जो चवणु आहे त नए रूट सां गुलशन ऐं मेमार सरजानी टाउन ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जे रहवासियुनि खे जदीद ऐं सस्ती सफ़री सहूलियत मिलंदी। सिंध हुकूमत शहरनि खे मयारी ऐं माहौल दोस्त पब्लिक ट्रांसपोर्ट फ़राहम करण लाइ अमली क़दम खणी रही आहे। सिंध हुकूमत शहरनि खे आलमी मयार जी ट्रांसपोर्ट ॾियण लाइ पुरअज़म आहे। मुस्तक़बिल में EV बस सर्विस जा नवां रूट बि मुतारिफ़ कराया वेंदा। पीपल्स पार्टी जी क़यादत आवाम सां जेकी वाइदा कया हुआ उहे पाड़े रहिया आहियूं। सूबाई हुकूमत जा रोड बहितर ऐं मयारी ठाहिया विया आहिनि, पर वफ़ाक़ी हुकूमत जे रोडनि जी हालत ख़राबु आहे। ॾींहुं राति कराची जी तरक़ी ते कमु थी रहियो आहे। असांजो मुल्क बि हिन वक़्तु जंगी हालत में आहे। पाक फ़ौज तालिबान रिजीम ख़िलाफ़ जंग विड़ी रही आहे। कंहिं बि मुल्क में ज़रूरत न आहे जो मेरी अख सां पाकिस्तान न ॾिसे। पाकिस्तान जो दिफ़ाई निज़ाम तमामु घणो मज़बूत आहे। मुल्की दिफ़ा मज़बूत हुजण जो क्रेडिट पीपल्स पार्टी जी क़यादत ॾांहुं वञे थो। पीपल्स पार्टी जेके वाइदा कंदी आहे उहे ज़रूरु पूरा कंदी आहे। पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत शहरियुनि खे सफ़री सहूलियतूं ॾेई रही आहे। साल 2026 तरक़ियाती कमनि जो साल आहे। इंशाअल्लाह हलंदड़ साल कराची जे शहरियुनि जा मसइला घणे भाङे हल थींदा। शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। कराचीअ जे मेयर मुर्तज़ा वहाब जो EV बस सर्विस जे नए रूट जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। MNA शाहिदा रहमानी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी बिना कंहिं फ़र्क़ जे अवाम जी ख़िदमत करे रही आहे। EV बस जो नओं रूट शुरू थियण सां शहरियुनि खे फ़ाइदो थींदो। इंशाअल्लाह ताला ईद खां पोइ इस्पताल जो पिणु इफ़्तिताह कयो वेंदो।